अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इबरत टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आऊं आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासकेली। अवां ताईं कराची मां ख़बर पहुचाए रहिया आहियूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाण शर्जील इनाम मेमण चयो आहे त मुस्लिम लीग नून खे अॼु ताईं कॾहिं बि शफ़ाफ़ चूंडुनि ज़रिए इक़्तिदारु नाहे मिलियो। असुलु चूंडूं सिंध न पर सेंट्रल पंजाब में थींदियूं। पंजाब में पीपल्स पार्टी कामयाबी माणींदी। ईंदड़ वज़ीर आज़म जो डोमिसाइल इंशाअल्लाह सूबे सिंध जो हूंदो। पीपल्स पार्टी थर में बि अवामी ताक़त सां जलसो करे ॾेखारींदी त अॼु बि अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां गॾु आहे। शर्जील इनाम मेमण बिलावल हाउस कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ईंदड़ साल पीपल्स पार्टी जो साल हूंदो। शर्जील इनाम मेमण चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह अवाम जे हक़नि लाइ जदोजहद कई आहे ऐं असां अवाम जे हक़नि लाइ हमेशह अवाम खे हक़ु ॾियण लाइ इंसाफ़ जो दर खड़कायो आहे। शर्जील इनाम मेमण चयो त आम चूंडुनि खां पोइ वज़ीर आज़म पीपल्स पार्टी जो हूंदो। सिंध में हर इलेक्शन दौरान पीपल्स पार्टी ख़िलाफ़ु इतिहाद ठहंदा आहिनि, पर केतिरा बि जमायतीन उन्हनि जो नतीजो ॿुड़ी हूंदो आहे। सिंध में बरसाति जे मौक़े ते ईंदड़ सदाई नाकाम थींदा आहिनि, जेके सिर्फ़ु पीपल्स पार्टीअ जे अॻियां हिकु इतिहाद ठाहे ऐं उन्हनि खे नाकामी नसीब थींदी आहे। हिन भेरे मुक़ाबिलो सिंध जे ॿहिराड़ी ऐं शहरी इलाइक़नि में न पर सेंट्रल पंजाब में थींदो। शर्जील इनाम मेमण चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सरबराह आसिफ अली ज़रदारी जी दिलि तमामु वॾी आहे। हुन दुनिया ते थोरा कया आहिनि। जॾहिं इमरान ख़ान चई रहियो हो त संदसि हुकूमत वाइट हाउस केराई आहे, त उन वक़्तु बि आसिफ अली ज़रदारी चई रहियो हो त इमरान ख़ान जी हुकूमत वाइट हाउस न पर बिलावल हाउस केराई आहे। शर्जील इनाम मेमण चयो त PDM जो इतिहाद बिलावल भुट्टे ज़रदारीअ जोड़ियो। PDM ठहण खां अॻु मुस्लिम लीग नवाज़ जी क़यादत बयान बि न पे ॾेई सघी, पर बाद में PDM में साज़िशूं शुरू थी वियूं ऐं असांखे असेंबलियुनि मां इस्तीफ़ा ॾियण जो चयो वियो। पीपल्स पार्टी सियासी बसीरत जो मुज़ाहिरो कंदे उन जी मुखालफ़त कई। जेकॾहिं असां इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियूं हा त इमरान ख़ान खे 5 साल हुकूमत करण जो मौक़ो मिली वञे हा ऐं मुल्की मैशियत मुकमल तौर ते तबाह थी वञे हा। हिन चयो त असां मुस्लिम लीग नून ऐं MQM सां का बि दुश्मनी न आहे। आसिफ अली ज़रदारी सभिनी खे गॾु कयो ऐं आसिफ अली ज़रदारी साहिबु जमहूरी तरीक़े सां हिकु वज़ीर आज़म खे घर भेड़ो कयो। सिंध में मुस्लिम लीग नून जे PDM सां कंहिं ॿिए सां जेतिरा इतिहाद आहिनि भली करे, पर पीपल्स पार्टी सिंध में क्लीन स्वीप कंदी। शर्जील इनाम मेमण चयो त लाहौर में PML जे जलसे में थियल तक़रीरूं संदनी नाणे वारे वज़ीर ऐं वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु हुयूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क।